रोज रोज गोठ पहिरीं तारीख़ तू छा पैक मुंहिंजी पघार खणंदे साईं हिन जो सौट शहर पढ़े पसो उहो आयो हूंदो उन खे ॾींदो तॾहिं पसो पघार घणे बाबल। अरे उहो कहिड़ो पढ़ी ऑफिसर थींदो तने पघार हल जी बोतार हुकुम कयो। लामू बाबा वटि बाबा पघार। बोतार ही तो तमाम घणा पैसा आहिनि। एतिरो वज़न कोन अथनि हाणे तूं वञ बाबा। महिरबानी बोतार। अदा मोबाइल ऐं कपिड़ा तमामु बहितरीन पर ॿियो छा हूंदो? ॿियो छा अञा भला तूं ई ॿुधा। अदा ई शयूं असांखे न खपनि। पर छो सही न आहिनि छा? ही सही आहिनि पर तव्हां पंहिंजे लाइ कुझु बि न हूंदो आहे असांखे बि न खपनि। मूंखे मोबाइल जी त ख़बर न आहे बाक़ी कपिड़ा वरिता अथमि उहे दर्जी खे ॾेई आयो। अदा तव्हां हर दफ़ा ईअं ई चवंदा आहियो बाक़ी कपिड़ा तव्हां कोन वठंदा आहियो। अदा इहा ॻाल्हि बि बिल्कुलु सही आहे। पर शबीर मूं हिन दफ़े वाक़ई कपिड़ा वरिता आहिनि। बाबा हिननि खे सम्झा। पुट गुलाम दर सही थो चए हिनखे मां थो सुञाणा। हाणे वकालत ख़तमु कयो त मानी खाऊं। ये खबर कुकड़न जो केड़ो हाल आ? सही को भले कारीगर सफ़ा तैयार लगो पिया समझदार में तो कुकड़न जो खंचू खणदो बाबा।
कारीगर थो मरे बुख छा चई कालू वो तार मूं चयो कारीगर शींहं लॻो पिया शींहं वाह कमदार वाह भला खोराक अथनि या ख़तम थी आहिनि वो तार पिस्ता बादाम सभु बाबे खाई छॾिया छा मतिलब वो तार मुंहिंजो मतिलबु आहे तूं पिस्ता बादाम सभु बाबे कुकड़ुनि खे खाराए छॾिया पोइ सिघो मेल रख रहियो न जॾहिं चयो साईं मेल रखायूं बाबा कुकुड़ हथनि मां सो कुकुड़ न आहे गुबान सां खंभे छॾींदुसि यार तूं एतिरो कमु थो करीं ऐं राति जो चौंकी थो ॾीं छा तूं थकिजी नथो यार बसि यार जॾहिं पंहिंजे घर वारनि खे यादि थो कयां त सभई थकियल ई था वञनि हा यार तूं चङी सच थो घर ऐं घर वारनि खां सवाइ कहिड़ो जीअण आहे हिकिड़ो मुंहिंजो घरु आहे हिकु अॻु जाओ पीउ आहे सो बि मूंखे सही ई नथो साड़ो लो रंग जो पाण कारो वरी मुंहिंजो नालो कालू रखियोसि यार वरी बि पीउ जहिड़ो अथई इज़त करेसि कोशिशि कंदुसि हाणे आउं हलां हैदर अरे अच